ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। जाम साल अॻु में अमेरिका में हिकु रेलवे स्टेशन ते हिकिड़ी स्पेशल ट्रेन आई, उहा उते अची बीठी। उन मां अंदरां हिकिड़े माण्हूअ नालो कोठियो जिम मर्फी जो, जेको उते उन स्टेशन ते कमु पियो करे, ऐं उनखे अंदरि घुरायो वियो। अंदरि हू अधु कलाकु वेठो, ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं, खिलण जा आवाज़ आया, सभु थी करे हू अधु कलाक खां पोइ ॿाहिरि आयो ऐं गाॾी उहा अॻियां हली वई करे। त सभु जेके ॿिया माण्हू हुआ जेके कमु कनि पिया, जेके उते स्टेशन ते हुआ, सभु वाइड़ा थी विया। चईं भाई जिम खां पुछूं छा ॻाल्हि आहे कि स्टेशन ते केरु हो हेॾो वॾो माण्हू हुन में कि तोसां घुराए करे तोसां अधु कलाकु ॻाल्हाई, छा आहे? चई मुंहिंजो दोस्त हो देव एंडरसन, असां ॿिन्ही गॾु अमेरिकन रेलवे जॉइन कई हुई। अॼु हू रेलवे जो चेयरमैन आहे, छाकाणि त उन अमेरिकन रेलवे लाइ कमु कयो ऐं मां सिर्फ़ु पंहिंजे पघार लाइ कमु कयो। त हिन मां असांखे इहा नसीहत थी मिले त तव्हां कहिड़े बि पोज़ीशन में हुजो, किथे बि हुजो, कंपनी जे बारे में सोचो। तव्हांखे त पघार मिलंदी, पर तव्हां कंपनी खे छा था ॾियो उहो इम्पॉर्टेंट आहे। छाकाणि अगरि तव्हां कंपनीअ खे जे बारे में सोचो था त तव्हांजे महिनत सां कंहिं ॿिए जो बि भलो थिए थो, उहो तव्हांखे अची करे किथे न किथे कंहिं न कंहिं रूप में फ़ाइदो कंदो। चओ ओम साईं राम।